लारकाना जे आस पास ॻोठनि में कणक जा लाबारा शुरू थी चुका आहिनि, पर हिन वक़्तु हारे जी की महिनत आहे, उन्हनि जी पघर जी जेकी महिनत आहे उहा रागान थी वञे। रागान ईअं थी वञे, हिन वक़्तु जेको कणक जो रेट आहे फी रेट 2200 रुपया, जॾहिं त तव्हांखे चांहि जो कोप तव्हांखे 100 रुपये मिलंदो, पापो तव्हांखे महांगो मिलंदो, केमिकल जो खीर तव्हांखे किलो 250 रुपया मिलंदो, माना 6500 रुपया 7000 रुपया मण थी वियो हिकिड़ो खीर। ऐं कणक जेकी हिन वक़्तु मिले मण थी वञे 2200 रुपया। ख़ुदा जेके हारी मज़दूर जेको 6 महीननि जेको पोरियो आहे, जेको 6 महीना वेठा बनी खे ॾिसंदा आहिनि त ॿिजो भाणो हर पंहिंजी महिनत कंदा, हुननि जी महिनत रागाए थी वञे। हिननि जी इहा ई चिंता आहे, हिन जी हुकूमत खां अपील जे ख़ुदा हिन जे कणक जो जेको रेट आहे वधायो वञे, 4 खां 5000 कयो वञे, न त 4000 कयो वञे, जीअं हिन जा पंहिंजी जेके पघर आहिनि उहो सुकी पवे। ऐं जेको कर्ज़ु पोखो खणंदा आहिनि, दुकान जो कर्ज़ु पोखो खणंदा आहिनि, पंहिंजो कर्ज़ु पोखो बि लाहे सघनि ऐं हारी मज़दूर पंहिंजी आसन सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। ही मण 2200 आहे। जीअं त ॾिठो वञे कणक असां पोखियूं था, हिकु मण सिर्फ़ु हिकु मण असां 15-16 वठी हिकु मण पोखियूं था, ठीकु आहे। उन जे बावजूदि 15-16 रुपया कारे भाणे जी बोरी आहे DAP जी। असां जॾहिं पोखण लाइ वठूं था त हिकु मण 15,000 थो मिले, जॾहिं असांजी लहे थी त हिकु मण असांजो 2022 छो थो खपे? असां काॾां कमाईंदासीं? असां 6 महीननि लाइ कर्ज़ु खणी भाण वठूं, ॿिज वठूं, उन खां बावजूदि असां जंहिं महिल थ्रेशर हणूं था असांखे काश नथी बचे, पोइ असां काॾे वञूं? टेकियल उहे सेलर वारा टेकियल आहिनि, जेको इहो डीलर टेकियल आहिनि, जेके वठनि था, जेको असांखे हेकुनि जी ॿीण दबियूं वेठा आहिनि। हिन महिल असांखे कणक खपे कान थी, मण ते किलो उन्हनि जी कटे, कमीशन उन्हनि जी कटे, हर शइ उन्हनि जी आहे। असां काॾे वञूं? सारियूं कयूं त सारियुनि में नुक़सानु आहे, कणक कयूं त कणक में नुक़सानु आहे, टमाटा कयूं टमाटर में नुक़सानु आहे, पोइ असांखे कुणमत में फ़ाइदो त न आहे। वञूं पंजाब मां कणक वठनि था साॻो 5000-6000, असांजी कणक 2200 रुपया। काॾे वञूं? कंहिं बि शइ में असांखे फ़ाइदो न आहे कुणमी माण्हूअ खे, न टमाटे में, न सारियुनि में, न कणक में। असां काॾे वञूं? चांहि जो कोप आहे 100 रुपया, खीर आहे 250 रुपया किलो। असां काॾे वञूं? अधर नगरी आहे न, असांजे इन मुल्क में इंसाफ़ ई न आहे। काॾे वञूं? कंहिंखे चऊं? असां छा कमाईंदासीं? पोइ न आहे त असां ख़ुदिकशी कंदासीं, पाण मारींदासीं, ॿियो छा कंदासीं? हाणे अहिड़ी कणक 6 महीना लोड़ियो आहे, हिन में ज़ेवर खपाया आहिनि, हिन में कर्ज़ खया आहिनि, हिन में व्याज खया आहिनि, हिन में छा न आहे जेको आहे कंहिंसां मुंहुं ॾींदासीं? भाऊ सरकारी रेट 3500 चवनि पिया, हाणे चवनि था त 2200 रुपया मण। 16000 रुपया कारे भाणे जी बोरी मिली आहे, 7000 अशे भाणे जी बोरी मिली आहे, 3000 रुपया किलाक हर आहे। हाणे हीअ लाइ 18 मण जिरे बि त छा कयूं? असां काॾे वञूं? कंहिंखे तव्हां ॾियो? असांजा हुकुमरान आहिनि, ॿाहिरियों असां 5000 मण वठी खाऊं, असां ॾियूं 2200 रुपये मण। कंहिंखे चऊं? कंहिंखे तव्हां ॾियूं? ॿाहिरि मुल्क पंजाब जी, हिते असां वटि महांगी, असांजी लहे थी सस्ती, असां हारी काॾे वञूं? कंहिंखे तव्हां ॾियूं? असांजो इंसाफ़ न आहे, असां सां इंसाफ़ खपे। कणक जा रेट मथे कया वञनि। कोपा 100 रुपया, कणक लथी आहे उहा बि सस्ती, टमाटो असांजो हितां सिंध जो लहे थो उहो बि सस्तो। हे असांजा हुकुमरान आहिनि, असां सां इंसाफ़ नथा कनि, असां छा कयूं? कंहिंखे चऊं? कंहिंखे तव्हां ॾियूं? बिल्कुलु तव्हां आबादगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त टमाटो बि सस्तो सिंध में लथो आहे, कणक बि सस्ती असांजी सिंध में लथी आहे, पर जेको चांहि जो कोप आहे, चांहि जो कोप महांगो थो खपे। माना 100 रुपये जो आहे त चांहि जो कोप थो मिले, 250 रुपया किलो खीर थो मिले। हिन जो ईअं ई चवणो थो ख़ुदा सरकार खे हुकूमत खे अपील थी कजे, हिन जा रेट जीअं वधाइनि, जीअं असांजी महिनत जो जेको पघार आहे उहे सजा थियो, असां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र आसानी सां करे सघूं। कैमरामैन नादर लंजन सां गॾु लाला अब्दुर रहमान तुंहिंजो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।